अस्सलाम वालेकुम मौलवी साहब। वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। अचो बाबा वियो, अचो अचो वियो। हुकुम कर बाबा, अॼु कीअं अचण थियो आहे? मूंखे अॼु कुझु तूं परेशान लॻींदो, ख़ैर त आहे? मौलवी साहब, मूंखां हिकु वॾी ग़लती थी वई आहे, उन लाइ तव्हां वटि आयो आहियां। इन जो हल अला कर तव्हां वटि हुजे। अलाह पाक ख़ैर कंदो बाबा, तूं पंहिंजो मसइलो ॿुधाए, छा थियो आहे? ख़ैर त आहे? मौलवी साहब, अॼु मां कावड़ में अची पंहिंजे घरवारी खे 3 चकर तलाक ॾेई आयो आहियां। इन जो को हल ॿुधायो त मां तलाक वापसि वठां। अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह। अफ़सोस जी ॻाल्हि आहे पुटु, तलाक हमेशह गुस्से मां ई थींदो आहे। इहा माई तोखां वई बाबा, हाणे तलाक इहा थी वई आहे। मौलवी साहब, तव्हां आलम आहियो, मुंहिंजा बच्चा नंढा आहिनि, कोई अहिड़ो हल ॿुधायो जीअं मां पंहिंजी माई मां पाण वटि वरी वापसि रखां। इन जो को हल ॿुधायो। हिकिड़ी ॻाल्हि आहे, जेकॾहिं उहा ॻाल्हि थी वई त पोइ त सही वञी 20 थी वेंदा। वञी 20 थींदा? सम्झां थो मौलवी साहब खे हदियूं खपे। 20 जो मतिलबु इहो ई आहे। मौलवी साहब, हीअ हदी तव्हांजो, मुंहिंजे मसइले जो को हल कढो। पुट हाणे तूं इहा ॻाल्हि ॿुधाए, जंहिं महिल तूं गुस्से में हुए त माईअ खे कहिड़ी तरीक़े सां तलाक ॾिनई ऐं उहे जुमिला वरी मूंखे दोहराए ॿुधाए। मौलवी साहब, मां चयोमांसि तलाक अथई तलाक अथई तलाक अथई, ईअं चयोमांसि। अच्छा ईअं चई? पुट मुबारक हुजई, तुंहिंजो निकाह अञा बाक़ी आहे। इहा तलाक थी नाहे, छो त अरबी में सीगो आहे तलाक जो। तो जेको काफ़ इस्तेमालु कयो आहे उहो कुते वारो इस्तेमालु कयो आहे। असुल जेको तलाक में तूं जेकॾहिं चई आहे तलाक तलाक तलाक, पोइ तलाक थी वञे, तूं वञी माई रखी सघंदो बाबा। मुबारक हुजे। वॾी महिरबानी मौलवी साहब, वॾी महिरबानी, मुंहिंजो निकाह बचाए छॾी। महिरबानी साईं, महिरबानी। शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना। ॿीहर जेकॾहिं कावड़ बि अची वई न, ईअं कॾहिं बि न चवंदुमि तलाक तलाक तलाक, ईअं चवंदुमि तलाक तलाक, न त माई वेंदी मूंखां।